अवामी प्रेस क्लब मटियारी के सहाफ़िन नबी बख्श जखरेजो, रफ़ीक अहमद खोसो ऐं ॿियनि पारां हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट ज़िले मटियारी के उहिदेदारनि जे मान में मटियारी भरिसां रफ़ीक अहमद खोसो के ॻोठ में मांझांदो ॾिनो वियो। आजियाणे में चेयरमैन टाउन कमेटी मटियारी सैयद हसन मुर्तज़ा शाह जामोट मेहमान ख़ास तौर शिरकत कई। मांझांदे दौरान मेज़बाननि पारां आयल मेहमाननि खे सिंध जी सूखड़ी लूगियूं ऐं अजरकूं ओढायूं वयूं। मांझांदे में सैयद हसन मुर्तज़ा शाह जामोट एचयू जे ज़िले मटियारी के सदर रजब अली बोज़दार, जनरल सेक्रेटरी मुश्ताक अहमद राहू, सीनियर नायब सदर जुल्फ़कार अली मेमण, नायब सदर वकील अहमद मेमण, फिनांस सेक्रेटरी फजल बलोच, एग्जीक्यूटिव कमेटी के मेंबरन अब्दुल गफूर हिंगोरो, इम्तियाज अली अबड़ो, जीएम बाबू खासकेली, राजा इसहाक मेमण, काउंसलर आसिफ मेमण समेत गुल मोहम्मद हिंगोरो, कामरान मलुखानी, अली रज़ा चंड, मोहम्मद सिद्दीक घेजो, वाहिद बख्श जखरेजो ऐं ॿियनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची